सुतो पियो हुजे नंढड़ो खट ते ऐं का पीअण भला को किंग कोबरा को कारो नाग आहिस्ते आहिस्ते करे खट जे पावन तां मथे चढ़ंदो हुजे ऐं ॿार अघूर निंड में बेखुट के सुतो पियो हुजे, ॿार खे ख़बर ई न हुजे त कारो नाग का हणखण का बिमोही का पीअण भला पाए तां चढ़ी ईसुन तां रिड़ंदी 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 अचे पई ऐं ॿार सुतो पियो आहे। मूंखे सिंध ईअं सुतल थी लॻे ऐं ख़ासि तौर ते तव्हांजो ज़िलो तव्हां खरबपति ज़िले जा रहवासी, खरबपति ऐं पदमपति तव्हांखे ख़बर कान्हे। आउं हींअर यूरोप मां मोटियो आहियां, हेॾड़ा पितकड़ा ठटे सिजावल जेतिरा, ठटे ऐं सिजावल जेतिरा पितकड़ा ज़िला स्विट्जरलैंड जो मुल्क, ऑस्ट्रिया नंढड़ा मुल्क, माण्हू खुशहाल चमकन पिया, पढ़ायूं खुशियूं, गाना राग कलाम रक्स, चेहरे ते मुर्कूं, घर मां निकरन मुर्कंदा निकरन, सभिनी खे सलाम कंदा, हाय हाउ आर यू, हेलो, मुस्कुराईंदा, पेट भरियल, मुंहनि मां रत पियो टुमे, ॻाढ़ा गठोल सूफ़न जहिड़ा, नंढड़ा ॿार मिठूं भरियल, अखियूं चमकदड़, साफ़ सुथरा, टिपा ॾींदा स्कूलनि में पिया वञनि, ऐं ॿिए पासे ही ॿार, ही नंढड़ा ॿार आहिनि असांजा, ही ॿार आहिनि जेके असांजो मुस्तक़बिल आहिनि, ही ॿार आहिनि जेके सिंध जा भरभला थी सघनि था ईंदड़ दौर में, ऐं हू मज़न में आहिनि, ठठन में आहिनि। छा पाण ग़रीब आहियूं? न, छा पाण बुखिया लंघण इन करे आहियूं जो पाण वटि वसीला कोन्हनि? न, ये जेको यूएई या दुबई अबू ज़ैबी इन्हनि वटि दरिया ई कोन्हे, अफगानिस्तान में दरिया ई कोन्हे, दुबई में दरिया ई कोन्हे, केतिरनि मुल्कनि वटि समुंड कोन्हे, केतिरनि मुल्कनि वटि पेट्रोल कोन्हे, कंहिं वटि गैस आहे त पेट्रोल, कतर वटि गैस आहे पेट्रोल कोन्हे, अबू ज़ैबी वटि पेट्रोल आहे त गैस कोन्हे, दुबई वटि इमारतूं आहिनि त उन वटि दरिया कोन्हे, अफगानिस्तान वटि जबल आहिनि त उन वटि दरिया कोन्हे, कंहिं वटि समुंड आहे त दरिया कोन्हे, कंहिं वटि तामीरात आहे त पेट्रोल कोन्हे, कंहिं वटि पेट्रोल आहे त झंग कोन्हनि, कंहिं वटि गैस आहे त पेट्रोल कोन्हे, कंहिं वटि पेट्रोल आहे त कोयलो कोन्हे, सभु खुटा पिया, सभु कंगला मुल्क अक्सरियत। सम्झो हिकिड़ो बुखियनि जो लश्कर हुजे, उन बुखियनि जे लश्कर में हिकिड़ो माण्हू अचे जंहिंजे हिन खीसे में लखे रुपया हुजनि, हिन मथे खीसे में हीरा जवाहर पिया हुजनि, ॿिए खीसे में रियाल ऐं डॉलर पिया हुजनि, इचीअ में सोना हार पिया हुजनि, ॿाहुनि में चांदीअ जा कड़ा हुजनि, ऐं पोइ बि उहो बुखियो हुजे, पोइ बि उहो उञो हुजे, पोइ बि उहो वरनि खां लंघण हुजे, पोइ बि हुनजे अखियुनि में गोड़ा हुजनि, पोइ बि हुनजा वार मेरा हुजनि, पोइ बि हुनजे चगुनि में चीड़ पियल हुजे, पोइ बि हुनजी जुती फाटल हुजे, पोइ बि हुनजा नंहं घर सां भरिया पिया हुजनि, पोइ बि हुनजा हथ मेरा हुजनि, पोइ बि हुन ड्रव करे पाणी बि न पीतो हुजे, मानी बि न खाधी हुजे, त तव्हीं सोचींदव चवंदवसि
बाबा तुझे गिचीअ में सोन, तुझे खीसे में लखें रुपया, तुझे बे खीसे में रुपया, बे में डॉलर, चौथे में रियाल, चौथे में दरम, हथ में चांदीअ जा कड़ा, खीसे में हीरा जवाहर, पोइ बि तूं पिनी पियो, तूं लंघणे, पोइ बि तूं बुखियो उञो ई। तीअं सिंध आहे, गौर कयो। अलाह हिनखे बात करायो, गौर कयो। मूंखे गुफ़्तगू महिल ऐं कम जूं ॻाल्हियूं कंदो आहियां, ओॾी महिल जेको पोयां अची ॿ ॼणा ॻाल्हाइनि ऐं पोयां अची ख़बरूं कनि था, चवंदो आहियां इन जे ख़बरुनि जे करे मुंहिंजो त आवाज़ वॾो आहे, स्पीकर आहे, उनजे घर में जेको वेठो हूंदो उहो इहा ॻाल्हि ॿुधी कोन सघंदो। जिते को बड़बड़ पियो कंदो हूंदो, फोन जी रिंग पियो वॼाईंदो हूंदो, उनजे घर मां जेको ॿियो माण्हू हूंदो उन खां उहा कम जी ॻाल्हि निकिरी वेंदी। त पोइ बि बुखियो, शादीअ जे काज में अरब रुपया खणी पोइ माण्हू लंघण हुजे त मूं चयो त किन मुल्कनि वटि दरिया कोन्हे, तव्हां वटि दरिया। अफगानिस्तान ऐं यूएई में दरिया कोन्हे, तव्हां वटि दरिया। कोयलो कोन्हे, तव्हां वटि कोयलो आहे। झंग कोन्हनि, तव्हांजे दरिया जे ॿिन्ही पासे कचे जा बेला आहिनि। कतर वटि पेट्रोल कोन्हे, तव्हां वटि पेट्रोल आहे। सऊदी अरब ऐं यूएई वारनि वटि गैस कोन्हे, तव्हां वटि गैस आहे। 6 नंबर वॾो कोयले जो ज़ख़ीरो आहे। मिल्कियतूं आहिनि, माल आहे, बंदरगाह आहे, समुंड आहे। अफगानिस्तान वटि समुंड कोन्हे, अफगानिस्तान खे समुंड जो किनारो नथो लॻे। स्विट्जरलैंड जहिड़े हसीन मुल्क वटि समुंड कोन्हे, समुंड न आहे। समुंड तव्हां खां 2.5-3 किलोमीटर परे समुंड आहे। 2.5-3 किलोमीटर हूंदो, घणो हूंदो, एतिरो आहे। 2.5-3 किलोमीटर परे समुंड आहे। सोंडा खां आयुसि पे, हिलाया खां आयुसि पे, रस्ते ते बुख लॻी, असांजे हिकिड़े दोस्त खे पकोड़ा वठण लाइ गाॾी बीहारी। मूं माण्हुनि जे मुंहनि में ॾिठो जीअं मच्छी पे वधी सोंडा पे, अखियुनि डरा ॾिनल, वात में गुटको, पान, नंढड़ा ॿार बीठा आहिनि, बुखिया उञा, पेर उघाड़ा, मायूं डुबरियूं। मूं हुनखे चयो, मुंहिंजो अहिड़ो हाल, माण्हुनि जा मुहाड़ा अहिड़ा त मेहड़, दादू ऐं कंदकोट शिकारपुर में बि कोन्हनि जहिड़ा सजावल, बदीन, ठटे ठंडे मोहम्मद खान में माण्हुनि जा हाल आहिनि। कॾहिं निकिरो पंजाब त परे रहियो, खैबर पख्तूनख्वा त परे रहियो, रुगो मेहड़, खैरपुर, नाथन शाह, दादू, हेॾा नौशहरो, मोरो, परियां कंदकोट, जेका बबाद उहा पंहिंजी सिंध आहिनि, उते जे माण्हुनि जा मुहांडा वञी ॾिसो, उन्हनि जे बाहुनि जा डोरा ॾिसो, उन्हनि जा हथ ॾिसो, ऐं वरी अची पंहिंजे छाछरे, सलामकोट, मिठी, बदीन, ठटे, सजावल खे ॾिसो। हालांकि हुननि हू कमज़ोर हुअण खपनि, हुननि वटि एतिरियूं सहूलियतूं कोन्हनि, हुननि खे जुस्तजू करणी पए थी, हुननि वटि समुंड कोन्हे। हिते समुंड आहे तव्हांजे किनारे ते, समुंड माना माल। बोहारा वासियो, मुंहिंजा भाउरो, मुंहिंजा भेनरो, दोस्तो, साथियो, नौजवानो, सहाफ़ियो, सियासी तंज़ीमुनि जा कारकुनो, तव्हां वटि समुंड आहे। समुंड ते क़ौमुनि जी तक़दीर बदिलजी वेंदी आहे। पर छा आहे त समुंड आहे, पर तव्हां सुता पिया। यौम लतीफ़ है, बंदर जा भई ता सुखाना मस्तुम हो। जैसे बंदर ते, किनारे ते, पोर्ट ते, समुंड ते खतरो आहे, जैसे लतीफ़ साईं चए पियो, मलाहो, मुहाणो, सुखाणो, सुम्हो न, खतरो आहे। बंदर जा भई ता सुखाना मस्तुम हो, कपर थो कुन करे जीअं माचीअ मंझि मही, एॾो सूर सही निंड न कजे नाखा। अहिड़ियुनि तकलीफ़ुनि में नाखा ऐं मलाहो कीअं सुता पिया आहियो। मूंखे ख़ुशी आहे जो तव्हीं उन्हनि सुजाग माण्हुनि मां आहियो जो हिते गॾु थिया आहियो, न त ॿिया हज़ार माण्हू हींअर बि सुतल आहिनि घर में। तव्हीं उहे आहियो जिन खे तलब आहे कुझु सिखण जी, कुझु ॻाल्हाइण जी, तॾहिं हिते हली आया आहियो।
तव्हां उहे आहियो जिन जा दिल दिमाग़ रूह सिज नथा बणिजी सघनि त ॾीओ बणजण जी कोशिश कनि था त असीं कुझु न कुझु रोशनी पैदा कयूं। आशिक ज़हर पियाक वह पसी वहसन घणो। लतीफ़ साईं चवंदो जिन खे हक़ीक़ी इश्क आहे उहे ज़हर खे ॾिसी परेशान कोन था थियनि, ज़हर खे ॾिसी ख़ुशि था थियनि, गदगद था थियनि। आशिक ज़हर पियाक वह पसी वहसन घणो। कड़े ऐं कातिल जा हमेशा हैराक लॻनि लो लतीफ़ चए फना कया फराक। फना थिया तोड़े चिकननि चाक तब आह न सलनि आमद। ज़ख़्म पचनि पिया तॾहिं बि दाहूं कोन था कनि, मुक़ाबिलो पिया कनि। तव्हीं उन्हनि मां आहियो, तव्हीं उहे माण्हू आहियो जिन लतीफ़ चयो आहे त कठ कड़े लोह भरे धूधा जित धगन मुतरकन मोह कढिया सांधाणियूं सहकनि। अॼु पिण आगड़ियनि मेड़ो आहे बचत। अॼु बि आगड़िया अची बच ते गॾिजा आहिनि। अॼु बि तव्हीं हिन ऊंदाही राति में अची गॾु थिया आहियो जिते पोयां जनरेटर जे आवाज़ ते मच्छर पटीनि पिया, जीत उॾामनि पिया। तव्हीं हिते हज़ारनि जी तइदाद में मौजूदु आहियो, तव्हीं आगड़िया आहियो। पर जेको पोयां लश्कर वेठो आहे, जेको ॾिनो वेठो आहे, तव्हीं उहे आहियो जिन खे डपु नथो लॻे। तव्हीं उहे आहियो जिन खे ख़ौफ़ नाहे। मोहबती मेहार जूं दिल अंदर दूयूं। सोणी पई चए त मुंहिंजे दिल में, लतीफ़ चए थो सोणी जे दिल में दूयूं पई भरनि। छाजूं? मेहार जे इश्क। मोहबती मेहार जूं दिल अंदर दूयूं। आणो विझे आर में लोहाणो लूयूं। जे साहड़ जो सूयूं सीर सराड़ो तिन। जिनके साहड़ सां पंहिंजे महबूब सां इश्क आहे, दरिया जूं लहरियूं उन लसो पटनि। उहो दरिया खे पट सम्झी जे पट ते हलबो आहे, उहो दरिया बि ईअं हलंदियूं। तव्हीं उहे आहियो। ही क़ौमी अवामी तहरीक जा कारकुन उहे आहिनि, ही कलमकार अदीब उहे आहिनि। पर बाक़ी जेको पोयां लश्कर सुतो पियो आहे, जेको सवड़ विझी चादर विझी घरनि में सुतो पियो आहे, चए था पंहिंजो कुझु न वञे। भले पिया ॻाल्हाइनि, भले पिया रड़ियूं कनि, बाबा पाण घर वेठा आहियूं, पंहिंजो कुझु न वञे। अदा बसि कुझु कोन वणंदो, सियासत मां कुझु कोन्हे, ॻाल्हि कुझु कोन थींदो, फलाणो हीअं थींदो। निभाग जी ॻाल्हि का शइ का हीअं चई तॾहिं कुझु कोन थींदो, चई हीअं तॾहिं कुझु कोन थींदो। बाबा कुझु कोन थींदो त पोइ तूं बि ईअं अज़ाब में पियो हूंदे। कुझु करण लाइ तोखे बि त कुझु करणो पवंदो। हू पाण कुझु करण लाइ तयारु कोन्हनि। हू चवनि था ॿियो केरु कुझु करे ऐं हू हुन मां ग़लतियूं कढनि। तव्हां ॾिसो था सोशल मीडिया ऐं फेसबुक आहे। इन फेसबुक ते तव्हांखे इलाही माण्हू नज़र ईंदा जेके चवंदा कुझु कोन थियो, सिंध जी क़ौमी सियासत तबाह थी वई, तबक़ाती सियासत तबाह थी वई, इनकलाबी सियासत तबाह। पंहिंजी ॻाल्हि कोन कंदा त आऊं अॻे सियासत में हुअसि, आऊं भॼी हाणे वञी अमेरिका ऐं कैनेडा ऐं बर्तानिया में लिको आहियां, या आऊं भाड़ जो तुंबो थी वञी NGO में कुंड मठी लिको आहियां, आऊं सौदो करे पंहिंजे बचनि जे सुख लाइ क़ौमी सियासत खे छॾे भॼी वियुसि ऐं हाणे वरी आऊं क़ौमी सियासत ते सुल्तानी गवाह ऐं शाहिद पियो विझो। पाण पटा ॾेई भॼी विया। क़ौम वतन सिंध खे छॾे जेके जेके भॼी विया, सुल्तानी गवाह छाखे चइबो आहे? जेको के ॾोह के कम में शरीक हूंदो आहे, पोइ वारे खणी पंहिंजनि साथियुनि ते शाहिद थींदो आहे, उनखे चइबो आहे सुल्तानी गवाह एप्रूवर। ही जेके सिंध जी सोशल मीडिया खोलियो, जेके हितां भॼी विया आहिनि चपड़ खणी, उहे वरी तव्हां ते शायद थी वेंदा, हिन बि कुझु कोन कयो, हिन तूं किथे आऊं वेठो आहियां या न्यूयॉर्क में, तूं किथे आऊं लंडन में आहियां, तूं किथे आऊं वाशिंगटन वेठो आहियां, तूं किथे आऊं शिकागो में आहियां, तूं किथे आऊं सिडनी वेठो आहियां, तूं किथे आऊं जर्मनी में आहियां, तूं किथे आऊं फ्रांस में आहियां, तूं किथे आहियां टोरंटो में आहियां, आऊं कैलगरी में आहियां, वैनकूवर में आहियां। पुछा वरी तव्हां खां पहिरियों कुझु कोन कई, छा कई, ॿुआरा वारा छा पिया कनि, शेख बिरके वारा छा पिया कनि, ठारूशा वारा छा पिया कनि, अब तूं किथे, उहो त लिखंदो ई कोन, आऊं भॼी वियो आहियां, आऊं सभ खां पहिरीं आहियां जेको भाड़ियो भॻो आहियां, सो उहो भाड़ियो वरी ॿियनि खे फतवाऊं पियो जारी करे, तूं बि कुझु कोन्हे, तूं बि कुझु कोन्हे, क़ौमी सियासत वई, तबक़ाती सियासत। पाण अॻे सियासत में हो जेको इहो पेरा खणंदा आहिनि न, पेरी हूंदा आहिनि न, पेरा खणंदा आहिनि, त पेरा खणो, वञो हेठि ॾिसोसि त 5 साल 10 साल अॻु में उहो माण्हू कंहिं न कंहिं सियासी पार्टी में हो, पोइ पाण पटा ॾेई भॼी वियो। हाणे पटा ॾेई भॼी, हाणे सॼी क़ौम ते शायद आहे, हीउ बि कुझु कोन कंदो, हीउ बि कुझु कोन कंदो, हीउ बि कुझु कोन कंदो, हीउ बि। हीउ तव्हांजो जेको ज़िलो आहे, इन तव्हांजे ज़िले में जेके MNA MPA सेनेटर थिया, जेके नाज़िम थिया, जिन तव्हांखे बिजा तीर बिजा ते डांसूं करायूं,
जिन पाठ भत ते छटे जे माण्हुनि खे नचायो, जिन हितां जे वकीलनि खे, साफ़िन खे, डॉक्टरनि खे, इंजीनियरनि खे, क़ौमी कारकुननि खे सभिनी खे पैसा ॾेई ख़रीद कयो, उहे सभु भॼी विया, तव्हांखे लुटे खाई तबाह बर्बाद करे भॼी विया। उन्हनि तव्हांजे साम्हूं जी पटीअ जूं सभु ज़मीनूं पाण कूड़ा खाता ठाराए पंहिंजे नाले करे वरितियूं। केची बंदर खां वठी इब्राहिम हैदरीअ ताईं जेके ज़मीनूं आहिनि, जेके सरकारी हुयूं, उन्हनि जा खाता मचाराए उन्हनि पंहिंजे नाले करे छॾिया ऐं लुटे खाई भॼी विया। ऐं उहे जेके कखपति हुआ से पदमपति थी विया। तव्हांखे पंहिंजे गाॾियुनि जे पोयां डोड़ाए फलाणे ॻोठ में अचां थो, फलाणे सैयदनि वटि ईंदुसि, फलाणनि मुहारनि में लाशारनि वटि ईंदुसि, फलाणनि बघियाड़नि वटि ईंदुसि, फलाणनि ज़ौरनि वटि ईंदुसि, फलाणनि फलाणे भवन वटि ईंदुसि, फलाणनि वटि ईंदुसि, पोइ हुननि सां कचहरियूं कंदासीं, ढाणा ठका अजरक पाराए। मूंखे अजरक उहे पातियो। मूं सोचियो त सालनि खां पोइ हितां मूंखे अजरक एॾियूं पारायूं आहिनि। मूं सोचियो त सालनि खां पोइ घटि में घटि हिन इलाइक़े में को अजरक जो इस्तेमाल सही ऐं बिना लालच जे थियो। नारे पलिजो न त अजरक ऐं नौमीद ते पाराए बिया त साहब खे, MNA खे, नाज़िम खे, सेनेटर खे, MP खे, वज़ीर खे अजरक पाराए बि पोइ वरी दरख़्वास्त ॾी, दरख़्वास्त ॾी पने ज़रड़ी मूंखे पटवाली जी नौकरी वठी ॾे। पोइ डोड़ा नौकरियुनि ते बेन लॻल आहे, पोइ माण्हू पोइ डोड़ंदो हली ॼण निकिरी वई आहे, नौकरी भाइट खे नौकरी वठी ॾे, नौकरी ते बेन आहे, तुंहिंजी दरख़्वास्त साहब वटि पई आहे। पोइ साहब जे औताक़ में, घरनि में, महलनि में, बंगलनि जा चकर ॾेई साहब जा घर हूंदा की अहिड़ी जाइ ते जिते पुॼंदो ई कोन। हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं साहब ईंदो हूंदो ठटे, पोइ तव्हांजी हली ॼण निकिरी वई, पना सड़ी वियल आहे, फोटो स्टेट जा ख़र्च गिची में, नौकरी कंहिंखे मिली कान, साहब वियो भॼी, तेसी दौर ख़तम थी वियो। चई हाणे वरी मूंखे ॿिए दफ़े चूंडियो, गुज़िरियल दफ़े ॾाढी कोशिशि कयमि, बेन लॻो पियो, हाणे वरी चूंडियो त वरी नौकरी न, वरी ॿियो दफ़ो चूंडींदव, वरी नौकरी खां अंगूठो, वरी टियों दफ़ो चूंडींदव, मिलंदो कुझु कोन। लुटे ज़मीनूं खाई विया, फसल खाई विया, मिल्कियतूं खाई विया, दरिया खाई विया। ऐं हुन इलाइक़े जे वाक़िफ़ आहियां, ऐं फिरियल आहियां। मूंखे रस्ते में मूंसां अमर आहे त मूंखे वरी एड्रेस चयो, हाणे कंहिंका बिहारी गाॾी पुछो, मूंखे खिलाई, हुनखे ख़बर कान हुई मुंहिंजी, जेके मूंसां गॾु आहे, त हिन पुछो, चईसि हाणे ख़बर वठूं त कहिड़े पासे आहे बुहारा। मूं चयो त मिड़ी आऊं थोरो जीअरो वली त कोन आहे, पर मिड़ी थोरी घणी मथे आसमान में ॾिसी अंदाज़ो लॻायो। मूंखे त ख़बर हुई, मुंहिंजो मिड़ी आसमान में ॾिसी ॿुधायां थो कहिड़े पासे हूंदो। हलो हिन पासे हलो, चऊं पुछूं था, मुंहिंजो न हल हेॾा हल। त ही साकरा, ही बुहारा, ही ॻाढ़ा, ही धांधारियूं, ही केची बंदर, ऐं हितां शाटकट हणंदे साकरे खां पोइ गुलामुल्ला ऐं वर ऐं पीर पठा, पोइ उतां परे रोड खां फिरी वरी गुलामुल्ला ऐं वर खां वरी ठठो, ऐं वरी हितां गुलामुल्ला वर खां ट्रेनणी घोड़ाबारी, ऐं घोड़ाबारी खां पोइ जलबाड़नि जी ज़मीनुनि वटां फिरंदो 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 पोइ ॻाढ़ो, पोइ ॻाढ़े खां पोइ धांधारियूं ऐं पोइ केची बंदर ऐं इहे सारा पठ, इहे मुंहिंजा सारियल ऐं मुंहिंजा घुमियल ऐं मुंहिंजा पंध हलियल। पर जेके 25-30 साल अॻु में इन्हनि इलाइक़नि जो हशर ॾिठो हुअमि, उहो हशर हाणे बि साॻियो आहे। हाणे बि पढ़ाई कान्हे, हाणे बि रोज़गार कोन्हे, हाणे बि इलाज कोन्हे, हाणे बि सुख कोन्हे, हाणे बि ख़ुशी, हाणे बि बदहाली आहे, हाणे बि तबाही आहे, हाणे बि बर्बादी आहे। ही फ़लस्तीन ते हमला पिया थियनि, फ़लस्तीनी माण्हू मरनि पिया, उनजो पाण खे दुख आहे। पर सिंध लाइ सोचो था, पाण फ़लस्तीन सां गॾु आहियूं, बचड़ा मिस्कीन अबहम उन्हनि खे मारीनि पिया यहूदी इसराइली। यहूदी लफ़्ज़ सही कोन्हे, इसराइली चवंदुसि, यहूदी त मज़हब आहे, ऐं उहो बि अलाह ताला जो हल्कियल मज़हब आहे, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत आहे। तंहिंजे करे मज़हब जे बजाए इसराइल था चवनि, इसराइल। क्रिश्चियन ख़राब कोन हूंदा आहिनि, शिकायत का अमेरिकन सां हूंदी, बर्तानवियुनि सां हूंदी, हुकुमराननि सां। ईसाई मज़हब जे समूरा माण्हू ख़राब थोरी हूंदा आहिनि, समूरा यहूदी माण्हू ख़राब थोरी आहिनि। केतिरा माण्हू यहूदी जंग जे ख़िलाफ़ आहिनि, समूरा ॿुध ख़राब थोरी हूंदा आहिनि,
समूरा हिंदू ख़राब करी हूंदा आहिनि। हिंदुनि में लखे करोड़े बहितरीन माण्हू हूंदा, लखे करोड़े ईसाई जेके एहतजाज पिया कनि फ़लस्तीन जे ज़ुल्म जे ख़िलाफ़, ख़ुदि यहूदियन जेके एहतजाज पिया कनि, ख़ुदि बुद्ध आहिनि जिन एहतजाज पिया कयो त तव्हां छो पिया मारियो रोहिंग्यास खे बर्मा में। तंहिंजे करे इहे जेके फ़लस्तीनी उन्हनि खे जीअं मारे पई इसराइल जी हुकूमत, हिते बि तव्हां सां उहो शख़्स हिते खणी तव्हांखे गोली हणी मारीनि कोन पिया। फ़लस्तीन में मसइलो कहिड़ो आहे? उन्हनि जो मुल्क खपे, ज़मीन खपे, अरब ऐं फ़लस्तीनी न खपे। सिंध में छा खपे? सिंध जी ज़मीन खपे, सिंध जा वसीला खपनि, सिंधी न खपनि, सिंधी न खपनि। सिंध ते 6 कैनाल ठाहिण जो मनसूबो आहे। अॻु में सुकून ऐं बर्बाद ऐं तबाह पिया कयूं। ही चाहिनि था इरसा जे ज़रिए साज़िश करे आसिफ अली ज़रदारी जे मंज़ूरीअ सां इरसा खे इजाज़त ॾेई सिंध ते 6 कैनाल ऐं ड्रेम ठाहिण जो मनसूबो आहे। ये सिंध तड़पी 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 मरी वई। कारपोरेट फार्मिंग के नाले ते सिंध जूं ज़मीनूं कब्ज़े में आणे उहे हिते ज़मीनूं आबाद कयूं जूं लोड़ा ॾेई ऐं उन जा फसल खपाया वेंदा अरबन खे। तव्हां उन यार उन ढंगरनि जे लोड़े जे पासे कोन वञी सघंदो, छाकाणि त उहे यार ऐं ढंगर न हूंदा। उहे खारदार तारूं हूंदियूं, अंदरि तव्हांजी ज़मीन हूंदी, आबाद कंदड़ ॿिया हूंदा ऐं फसल ट्रेन अचनि। कारपोरेट फार्मिंग ऐं ताज़ो कराची में चयो अथनि त ॿिया सूबा नवां ठही सघनि था। उर्दू जो शेर है, बात निकलेगी बहुत दूर तलक जाए। जे ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी त पोइ ॻाल्हि इलाही परे ते वेंदी। कंहिं माण्हूअ जी बांह वठींदो त उन मां इहो उमेद न रखिजो त हू जवाब में तव्हांजी बांह वठींदो। कंहिंजी बांह वठींदो, थी सघे थो हू तव्हांजी रान वठी छॾे, थी सघे थो हू तव्हांजो कुल्हो कपे छॾे, थी सघे थो हू तव्हांजी ॻिची वठी छॾे। हू थोरी हिसाब कंदो जंहिंजी बांह कटी पई आहे त मुंहिंजे खाॿे हथ जो हथु वठियो अथनि, आउं बि हमले आवर जो खाॿे हथ जो हथु वठियां। सिंधियुनि जे वजूद ते वार करण महिल सोचिजो, जेकॾहिं आङुर वठियो त आङुर जे जवाब में थी सघे थो बांह वठिजी पए। ठूंठ खे थकणो, थी सघे थो साम्हूं वारो ॻिचीअ खे थकणी कढे। शयूं टोड़ींदो त पोइ टुटण जो सिलसिलो अलाए केसि ताईं हलंदो। खुदा न ख़ास्ता, खुदा न ख़ास्ता, खुदा न ख़ास्ता, अलाह न चाहे, अलाह न चाहे, अलाह न चाहे। जेकॾहिं सिंध खे विरहाइण जी कोशिश कयो सीरियसली त पोइ रुगो सिंध कोन विरहाइजाए। इहो आउं तव्हांखे ख़बरदार पियो कयां। सिंध विरहाइण जी ख़्वाहिश करण वारो कुछ फ़क़ीरनि असां जहिड़ा क़ौमी अवामी तहरीक जहिड़ा, सिंध यूनाइटेड पार्टी जहिड़ा, तरक्की पसंद पार्टी जहिड़ा माण्हू जेके चाहिनि था त हिन मुल्क में बराबरी जे बुनियाद ते गॾियल पाकिस्तान हुजे। ॿियनि दोस्तनि जा ॿिया ख़्याल आहिनि। जेकॾहिं इन्हनि माण्हुनि खे मजबूर कंदो जेके गॾियल पाकिस्तान, फेडरेशन ऐं जमहूरियत जी ॻाल्हि कनि था, इन्हनि खे बि दीवार सां लॻाईंदो त पोइ रस्ता अलाए कहिड़ा निकिरंदा। उन्हनि रस्तनि जो तव्हीं तसवुर बि नथा करे सघो। तव्हीं फाथल आहियो, जेके इहे फ़ैसिला कनि पिया, सम्झो तव्हीं फाथल आहियो। तव्हां त यलगार आहे, हिकिड़े पासे पीटीआई जी, ॿिए पासे पीटीएम जी, टे पासे बलोचन जी, चौथे पासे एमक्यूएम उन्हनि जे साथारनि जी, पंजे पासे हिकिड़े बॉर्डर ते हिकिड़नि माण्हुनि जी, छहें पासे ॿिए बॉर्डर ते ॿियनि माण्हुनि जी, टे पासे टे बॉर्डर ते टिनि माण्हुनि जी। इंडिया, अफगानिस्तान ऐं ईरान टई तव्हां सां टकराव में आहिनि। तव्हांखे 100 लॻे हलण कोन था ॾियनि। ऐं 6-7 करोड़ सिंधी जिन जूं आदमशुमारी में अंग घटाईंदा आहियो, जिन जा तइदाद लिकाईंदा आहियो, पोइ बि उहे 6-7 करोड़ ग़लति अंगनि जे हूंदे बि 6-7 करोड़ छेड़छाड़ गड़बड़ में। फ़लस्तीन तव्हांखे ख़बर आहे बुआरा वासियो त फ़लस्तीन जी कुल आबादी 90 लख आहे, जंहिंमें 25 लख मुस्लमान, 69 लख यहूदी,
ऐं 69 लख यहूदी मां 15-20 लख यहूदी जंग जे ख़िलाफ़ आहिनि, 50 लख खनि जंग जा हामी आहिनि, 40-50 लख। पर 69 लख सभु गंजियूं त सभु 69 लख ॿधूं त सभु 69 लख कराची जी कुल आबादी जो 3 हिसो। सॼो इसराइल जो मुल्क कराची जी आबादी जो 4 हिसो। सॼो इसराइल कराची जी आबादी जे 1.5-2 करोड़ आहे त हुनजो 3 हिसो। ऐं साइज़ ख़बर तो केतिरी एराज़ी इसराइल जी एराज़ी आहे 22,000 स्क्वायर किलोमीटर। 22,000 स्क्वायर किलोमीटर हूं कोन समझंदो, हूं कोन समझो आहे 70 लख। तंहिं करे आउं तव्हांखे सम्झाईंदो आहियां। आयाज़ लतीफ़ पली जो कमु आहे ॻोठ ॻोठ वञी माण्हुनि खे सम्झाइण। 70 लख तव्हांखे तॾहिं सम्झ में आई जॾहिं तव्हांखे चयमि कराची जो 3 हिसो। 22,000 स्क्वायर किलोमीटर साइज़ आहे, एराज़ी आहे इसराइल जी। ऐं हैदराबाद डिवीजन जी साइज़ आहे 44,000 स्क्वायर किलोमीटर। हैदराबाद डिवीजन जे अध जेतिरो आहे इसराइल। माना जेकॾहिं सिजावल ठटो ऐं बदीन गॾे छॾियो त एतिरो आहे इसराइल, या दादू जामशोरो ऐं हैदराबाद गॾे छॾियो त एतिरो, या टंडो अलायार टंडो मोहम्मद खान बदीन गॾे छॾियो त एतिरो। हैदराबाद सिंध में कहिड़ियूं डिवीजन? सखर, हैदराबाद, लाड़काणो, कराची, मीरपुर ख़ास। हिकिड़ी डिवीजन हैदराबाद में जो अधु ऐं आबादी कराची जो 3 हिसो। ऐं उन मुल्क छितो कंहिंखे करे छॾियो आहे? मुस्लमान घणा आहिनि? 2 अरब, 2 बिलियन। 8 अरब आबादी आहे, उन जो 4थों हिसो 25% 2 अरब मुस्लमान। 57 मुस्लमान मुल्कनि, 57 2 अरब आबादी आहे, उनखे हिकिड़ो इसराइल छितो करे वियो। छो त हुननि जी दबदबा दुआउनि ते हथ मथे ॿधा, हथ हेठि ॿधा, पाचो ही कया, पाचो हू कया, कलाबाज़ी ही कया, कलाबाज़ी ही कया, ख़ैरात जी देगियूं 2 लाया, ख़ैरात जी 3 लाया, फलाणो आदियो लाया, मंझंदि लाया। हुनजे बजाए हुननि सॼो ज़ोर ॾिनो साइंस ते। पाण खे कम सां लॻायूं त वंगे खे ही वठिबो आहे, ककड़ी खे ही वठिबो आहे, फलाणे खे हीअं, कुकड़ खे हीअं कोबो आहे, फलाणे खे ही कबो आहे, हथ हिते ॿधबा आहिनि, हथ हिते ॿधबा आहिनि, हथ हिते ॿधबा आहिनि, पाचो मुरे खां मथे हुजे, मुरे खां हेठि हुजे। इन्हनि कमनि में लॻाए हू पाण लॻा साइंस ते। हू पाण लॻा साइंस ते। साइंस अहिड़ी कई अथनि जो पेजर हुनजे हथ में, मोबाइल फोन धमाको हमारा चट, रुगो था मैसेज था मोकिलिनि, फोन में मैसेज आयो, फोन बम थियो, आयरन डोम ठाहियो अथनि, जेको मिसाइल विझो मथे चट। साइंस ज़ालिमनि ज़ुल्म पिया कनि, बचा पिया मारीनि, मायूं पिया मारीनि, अस्पतालूं तबाह पिया कनि, स्कूल तबाह पिया कनि। पर साइंस, टेक्नोलॉजी, इल्म, पढ़ाई। हींअर प्रिंस करीम आगा खान आविस फ्रैंकफर्ट में जर्मनी में, हींअर ताज़ो हफ़्तो अॻु में स्विट्जरलैंड इटली, उते मूंखे मिलिया। अॼु बि हिकिड़ो माण्हू मिलियो, उते मूंखे मिलिया के बोरी हुआ, उते पाकिस्तानी वेठा आहिनि न, के बोरी हुआ, के हीअं पंहिंजा सुन्नी मुस्लमान हुआ, के अहल तशीजा हुआ, के अहमदी हुआ, के ईसाई हुआ, पाकिस्तानी ईसाई, के पाकिस्तानी हिंदू हुआ, सब मिलिया। ॿुधायोसि ही कमु पिया कयूं, ही पिया कमु। मूं चयो तव्हांखां कमु सभिनी खां मथे आगा खान जो मथे ज़ोर आहे। स्कूल, अस्पतालूं, आगा खान घणी पैसा जाम था वठनि माण्हुनि जा, की सभु फाड़े वेही, पर अस्पताल त ठाही अथनि वधीक। मूंखे ख़बर पई त हिज हाइनेस प्रिंस करीम आगा खान ताज़ी जेका तकरीर कई, उन तकरीर में Prince Saab, I would like to congratulate you. I would like to appreciate the words and the stand taken by you. We, the people of Sindh, appreciate it. I've heard that in your remarkable speech, you've asked all your community and entire population of the world to study, to read, to learn. मुझे खुशी थी त प्रिंस करीम आगा खान पंहिंजी तकरीर में
13 दफ़ा को लफ़्ज़ दोहरायो, तकरीर कई 13 दफ़ा को लफ़्ज़ दोहराई। लर्न, लर्न माना सिखो, लर्न, 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 लर्न। तकरीर में 13 दफ़ा चई सिखो, 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 सिखो। सिखो माना इल्म सिखो, हुनर सिखो। ऐं चई त मुंहिंजी ज़िंदगी जे बाक़ी सॼी ईअं गुज़री वञे ऐं सॼी ज़िंदगी मूंखे चवणो पए त आउं सॼी ज़िंदगी वेठो चवां सिखो, 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 पढ़ो, 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 सिखो। ऐं तव्हांजा MNA, MPA, वज़ीर, सेनेटर, नाज़िम, इक़्तिदार वारा छा था चवनि? खाओ, खाओ, लुचो, खाओ, खाओ, लुचो, फुरियो, तबाह कयो, बर्बाद कयो, खाओ, खाओ, खाओ। ही हिते 20 करोड़ रोट जन, 8 करोड़ मूंखे ॾे, बाक़ी बचा 12 करोड़, 4 करोड़ हिनखे ॾे, बाक़ी 3 करोड़ हिनखे ॾे, 20 लख प्रेस क्लब खे ॾे, 20 लख ॿार खे ॾे, 10 लख अदीब खे ॾे, 5 लख NGO खे ॾे, 7 लख ठेकेदार खे ॾे, बाक़ी सभु पैसा खाई वञो, खाई वञो, खाई वञो, खाई वञो, खाई वञो, लुटियो, तबाह कयो, बर्बाद कयो, खाओ, खाओ, खाओ। अनूज कासाई जी खॾ बि भरिजी वेंदी, पर रईस वॾे जी पेट जी ख़्वाहिश ऐं तड़प दौलत लाइ नथी। पीउ, पुट, पुफियूं, चाचा, ॾाॾा, ॾाॾियूं, सौट, माफ़ात, वज़ीर, MNA, MPA, सेनेटर, नाज़िम, खाओ, खाओ, खाओ। अबा पलीजो उथी बि हबीबुल्लाह जा पलीजा खानो अथई, सिद्दीक़ दाल जा अथई। अबा खाइण वारो पलीजो त कोन्हे न, पक हक लाल वारो पलीजो ई। अबा माल खाइण वारो पलीजो त कोन्हे न, वेही रह, शाबाश। माल खाइण वारो मुंहिंजो पलीजो हुजे, जोखियो हुजे, लाशारी हुजे, भाउ हुजे, बघियाड़ हुजे, ख़ासकेली हुजे, माल खाइण वारो माण्हू सिंध जो सजण नाहे, सिंध जो दोस्त नाहे, सिंध जो घणघरो नाहे, सिंध सां प्यार कंदड़ नाहे, सिंध जो धणी नाहे, सिंध जो बच्चो नाहे, सिंध जो भाउ नाहे। खाओ, 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 खाओ। रुगो वेठा खाइन, रुगो वेठा खाइन, खाई गीत बि नथा ॾियनि। SSP ख़रीद था कनि, DC ख़रीद था कनि। SSP अची अबा छटे SSP खां ख़बर वठंदुसि आऊं मीरपुर ख़ास दादू सभनी SSP खां पुछा कंदो, मूंखे ख़बर कान्हे अलाए केरु आहे SP, ख़बर हुजे नालो त हुन खां पुछां। सुजाओ इमरान खान, डॉक्टर इमरान खान, इमरान रियाज़, इमरान न्याजी, न्याजी, उन खां पुछंदुसि, न्याजी साहब मैं आपसे पूछ रहा हूं, इमरान न्याजी पता नहीं कब आई है पोस्टिंग आपकी, कदे थी है? साल थी वियो आहे, साल। ॿियो दफ़ो कितने गुटकों के, मैनपुरी के, छरों के कितने धंधे बंद करवाए तुमने? कुछ भी ना। सुमरो अदा सुमरा DC साहब, न्याजी साहब, गुजारिश तो कया, असीं आहियूं सहे जी खल, असीं आहियूं गरीबड़ा, बुखिया मिसकीन गरीबड़ा लंघण, असीं ॿियो कुछ कोन करे सघंदा आहियूं। बाक़ी जेके असीं होए होए करे बुछड़ो कंदा आहियूं, उनखे सॼे सिंध में लिकण लाइ जाइ कोन मिलंदी आहे। छठे खे मंशियात खां आजो करायो, छठे खे तबाह बर्बाद करे छॾियो आहे। त इहो जेको इज़राइल आहे हेॾड़ो, इन हेॾड़े इज़राइल हेॾनि सालनि 2 अरब मुस्लमाननि ने अरबनि सां अशर कीअं कयो? हिकिड़ो साइंस, ॿियो अरबनि जे सिफ़ुनि मां गद्दार ख़रीद कयो। इज़राइल ते जेको ईरान जो बम तो वञे, जेको हमलो तो थिए, रस्ते में उन बम खे रोके तो उर्दन, जॉर्डन इस्राइल सां गॾु आहे। केतिरा ई अरब मुल्क इस्राइल सां गॾु आहिनि, उहे उन जा मददगार आहिनि, उहे उन जा नुमाइंदा, तर्जुमान, एजेंट, दलाल आहिनि, उहे उन जा मददगार आहिनि ॿियनि मुस्लमाननि खे मारण में। उहे उन्हनि जा नुमाइंदा थी, इज़राइल जा तर्जुमान थी पंहिंजे मुस्लमान भाउरनि खे माराइनि। सिंधियो तव्हांजे सिफ़ुनि में बेड़ा माण्हू हिकिड़ा भाऊ, जेके लुटी
उहे बज़ाहिर इक़्तिदार में कोन्हनि, पर उहे सिंध हींअर जेॾीमहिल सिंध खे 6 कैनालनि जे ख़िलाफ़ वेहणु खपे, हींअर जेॾीमहिल सिंध खे सिंध जे विरहाङे जी साज़िशुनि ख़िलाफ़ वेहणु खपे, हींअर जेॾीमहिल सिंध खे हिकिड़ी मुठ थियणु खपे, सिंध खे हिकिड़ो भाकुर थियणु खपे, सिंध खे हिकिड़ो काफ़िलो थियणु खपे, सिंध खे हिकिड़ी भरी थियणु खपे, सिंध खे ॿाहुनि जो हथनि जो मेलाप थियणु खपे, सिंध जा कुल्हा कुल्हे सां गॾियल हुअणु खपनि, सिंध जूं विखूं विखुनि सां गॾिजी खॼनि, ओॾीमहिल हू सिंध खे विरहाइणु खपे। हू सिंध खे तक़सीम करणु खपे, हू सिंध जे माण्हुनि खे छोॾो छोॾो करणु खपे, हुननि ते इहो कमु रखियल, हुननि खे इहो टास्क मिलियल, हुननि वटि खरबे रुपयनि जा फंड्स आहिनि, अरब मुल्कनि जा, परॾेही ताक़तुनि जा, रियासत जा, लुटबार जा, खरपतनि जा, हुननि खे कम सां लॻायो वियो आहे। सिंधियुनि खे विड़ायो, सिंधियुनि खे विरायो, सिंधियुनि खे विराए पोइ ते अफ़गानी, बर्मी ऐं बंगाली अची आबाद कयो। हू नुमाइंदा थी इज़राइल सां मिलियल जॉर्डन वांगुरु हू सिंध खे तीन वाल करण लाइ, ॿाहिरि धारनि खे हिते आबाद करण लाइ उन्हनि जा तर्जुमान था बणिजनि। हू मिठड़ियूं वॾा ताकड़ा फाड़े थधियूं थधियूं त जेकर लफ़्ज़ को कोन ॾिसबा आहिनि, लफ़्ज़नि जो पस मंज़र ॾिसबो आहे। असांखे इंसानियत सां प्यार आहे सिंध वासियुनि सां, पर इंसानियत इन बुनियाद ते तूं पंहिंजे घर में ख़ुशि आहीं, पंहिंजे घर में ख़ुशि। इंसानियत जे नाले में तव्हां पंहिंजे भाउ खे पंहिंजो प्लाट ॾींदव? तव्हां पुफी जो पुटु चयो पाण इंसान आहियूं, ॿई इंसान आहियूं, मूंखे मोटरसाइकिल ते आऊं खणी वञा, मां हलाए वापसि करे वञे, वापसि कोन कंदुसि, ॿई इंसान आहियूं। मोबाइल तो ताज़ो अचे मूंखे ॾे, पाण इंसान आहियूं, इंसान आहियूं, पर इंसान इन शर्त ते त कंहिं इंसान खे आज़ारियूं न, कंहिंखे तकलीफ़ न ॾियूं। उहो इंसान तव्हांजा टपड़, तव्हांजा वसीला, तव्हांजी ज़मीन, तव्हांजा फसल, तव्हांजा घर घाट, तव्हांजूं मिल्कियतूं, तव्हांजो ज़मीन, तव्हांजा वसीला लुटे न खणी वञे। इंसानियत इन बुनियाद ते त तूं पंहिंजे घर ख़ुशि, पंहिंजे घर ख़ुशि, तूं बि आबाद, आऊं बि आबाद, तूं पंहिंजी नौकरी कर, इंसानियत में ॾींदव त बाबा मूंखे 11 ग्रेड जी नौकरी मिली आहे, तूं बि इंसानी। भला इंसानियत जे नाले को वहाबी मौलवी कंहिं अहले हदीस मौलवी खे पंहिंजे मस्जिद हवाले कंदो? इंसानी। को अहले तशरीह चवंदो त अहले सुन्नत वारो अची असांजी मस्जिद या इमाम बारगाह खणे? इंसान चवंदो न बाबा इंसान आहियूं, प्यार आहे हिक ॿिए सां, तूं हुते ख़ुशि, ऐं पंहिंजी इमाम बारगाह में इबादत लाइ वेठो आहियां। हिंदू ॾींदो जास, ऐं इस्लाम आहियां, फलाणो आहियां, इंसान दोस्त आहियां, मुंहिंजो मंदर भले मुस्लमान खणी वञनि, क्रिश्चन खणी वञनि, न, मुंहिंजो मंदर मुंहिंजो आहे, मुंहिंजे मंदर ते वेठो आहे। इंसान आहियूं, हिक ॿिए जे दुख सुख में शरीक आहियूं, होली गॾिजी मल्हाईंदासीं, ईद ते तोखे आऊं सीरो रंधे मोकिलींदुसि, पर मुंहिंजो मंदर मुंहिंजो रहंदो, तुंहिंजी मस्जिद तुंहिंजी आहे। इंसानियत इहा आहे न, इंसानियत इहा आहे त अफ़गानी, बर्मी, बंगाली लश्कर कटक आणे सिंध चाढ़जनि, ऐं पोइ जॾहिं इंसानियत आहे असांजा टपड़ भले तूं खणी वञेसि, इंसान आहियूं। बाबा हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, ॿाहिरां वासियूं आहिनि जेके सिंध जा माण्हू मूंखे ॾिसनि पिया, ज़ात अहम है, पलीजा, बघियाड़, सूमरा, आस्केली, सैयद, लिगारी, लाशारी, पर ज़ात खां क़ौम ऐं वतन वधीक आहे। बिरादरी अहम आहे, बिरादरी खां क़ौम ऐं वतन वधीक अहम आहिनि। राज अहम आहे, राज खां क़ौम ऐं वतन वधीक मुक़द्दस आहिनि। वसीला अहम आहिनि, वसीलनि खां बि, छाकाणि त वसीला उन ज़मीन जा आहिनि, वसीलनि खां बि क़ौम ऐं वतन वधीक मुक़द्दस आहिनि। ख़ुशियूं अहम आहिनि, ख़ुशि थियणु चाहियूं था, ख़ुशियुनि खां बि क़ौम ऐं वतन वधीक मुक़द्दस, अहम ऐं मथां आहिनि। नौकरियूं, रोज़गार, पैसा, इन्हनि सभिनी खां क़ौम ऐं वतन वधीक मुक़द्दस आहिनि। इक़्तिदार, वज़ारतूं, असेंबलियूं, MNA, MPA, इख़्तियार, नाज़िम, इन्हनि सभिनी खां क़ौम ऐं वतन वधीक मुक़द्दस आहिनि। किन हालतुनि में ॿोलीअ खां बि क़ौम ऐं वतन कॾहिं कॾहिं वधीक मुक़द्दस हूंदा आहिनि। तव्हीं चवंदो इहो कीअं? ॿोली अहम आहे, ॿोली बिल्कुलु अहम आहे, ॿोली तमामु अहम आहे, पर जेकॾहिं ॿोलीअ जे बुनियाद ते रुॻो क़ौम ऐं वतन ठहंदा हुजनि हा, त पोइ UAE ऐं कतर में इख़्तिलाफ़ कहिड़ा आहिनि? ॿई अरब आहिनि, ॿिन्ही जी ॿोली अरबी आहे। सऊदी अरब ऐं यमन छो विड़ियो वेठा आहिनि? यमन बि अरब आहे, सऊदी अरब अरब आहे, ॿिन्ही जी ॿोली बि अरबी आहे। वेस्ट बंगाल ऐं बांग्लादेश छो अलॻि आहिनि? होॾां बि बंगाली आहे, होॾां बि बंगाली आहे।
न्यूजीलैंड है ऑस्ट्रेलिया में मुल्क छो आहिनि होॾा बि अंग्रेजी है होॾा बि अंग्रेजी है होॾा बि क्रिश्चियन आहिनि होॾा बि क्रिश्चियन आहिनि भई अलॻि मुल्क अमेरिका ऐं कैनेडा अलॻि छो आहिनि अमेरिका बि अंग्रेज आहे कैनेडा बि अंग्रेज आहे अमेरिका में भी ईसाई आहिनि कैनेडा में भी ईसाई आहिनि तारीख़ी तरह उहे अलॻि वतन कौन चवंदा त तूं असांजो ॿोली भाई ऐं मज़हब भाई हेॾा हलियो वञी ठठ कयो कराची में सफारत खाना अथव अरब मुल्कनि जा वञो ॿाहिरि वञी तकबीर हणी बीह चओ ऐं विकियो मीर ॿाहिरि आयो आहियां मूंखे पंहिंजे मुल्क जी शहरियत आणण ॾे भाई सऊदी अरब अरबन जो मुल्क आहे छाजो मुस्लमान भाई दुबई में तव्हांखे शहरियत चवनि वञी मुस्लमान भाउ आया चवनि तव्हीं बि अहल सुन्नत आहियो आउं बि अहल सुन्नत आहियां हितां जो शियो वञे ईरान में चए तूं बि शियो आहीं आउं बि शियो आहियां मूंखे पंहिंजे घर ख़ुशि आहीं हिते भले कंहिंखे पंहिंजे हेठनि जूं पटियूं पढ़ायो ज़ातूं बिरादरियूं राज निज़ाम हुकूमतूं असेंबलियूं अहम आहिनि क़ाबिल इज़्ज़तन एहतराम आहिनि वतन क़ौम इन खां वधीक इज़्ज़त आहे वतन क़ौम जी वधीक अहमियत आहे ऐं यादि रखो त 70,000 साल तहज़ीब आहे इंडस सिविलाइजेशन जी जॾहिं मज़हब कोन हुआ जॾहिं ज़बानूं कोन हुयूं जॾहिं फ़िरका कोन हुआ जॾहिं तख़्त कराची ऐं इस्लामाबाद नाले शहर कोन हुआ तॾहिं बि सिंध हुई इंडस सिविलाइजेशन हुई मोहन जो दड़ो हो असांजा जेनेटिक एंसेस्टर्स हुआ तंहिंजे करे इहा भाउरी मथे मां कढी छॾियो सभु शइ क़ाबिल इज़त आहे मज़हब इंतहाई एहतराम जे लाइक़ आहे मज़हब सां मुस्लमाननि खे पंहिंजे मज़हब सां प्यार आहे उन्हनि खे पंहिंजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यार आहे सिंधी पंहिंजे नबी पाक तां फिदा फिदा आहिनि कुर्बान कुर्बान उन्हनि सां प्यार था कनि असांखे इस्लाम सां प्यार आहे ऐं जेके असांजा हिंदू भाउरनि रहनि था सिंध में उन्हनि खे पंहिंजे हिंदूबत सां प्यार आहे पर बेवकूफ़ माण्हू हूंदा आहिनि नंढे हूंदे ॿारनि खां पुछंदा आहिनि तव्हां बि पुछो हूंदो नंढड़ो पुटु आया हूंदा बाबा तोखे अधी वधीक वणे पर छा उहो सवाल कंहिंखां पुछंदा आहियो 3, 4, 5, 7 सालनि जे ॿार कॾहिं वॾे पुट खां पुछो थो जेको 30 सालनि जो हुजे सॼे ॾाज अब छोरा ॾाज माणे वधीक थी वणे ऐं त वधीक वणे उहो ॿारनि सां मश्करियूं कबियूं आहिनि नंढड़नि ॿारनि सां अहिड़ियूं रांदियूं कबियूं आहिनि तोखे झंझणो खपे या तोखे साइकिल खपे तोखे भोई मुङ खपनि या तोखे खट मिठा खपनि वॾनि माण्हुनि खां अहिड़ा सवाल कोन पुछबा आहिनि वॾे माण्हूअ खां को ॼट अहिड़ा सवाल पुछंदो को ॼट अहिड़ी ॻाल्हि कंदी जो वॾे ॼट अहिड़ी ॻाल्हि कंदो जेकॾहिं ॿारनि में माउ मां कुर्बान करणो पए त कंहिंखे कुर्बान करणो अहिड़ो सवाल पुछबो ई कोन्हे पुट खां थोरी वञी पुछबो त तोखे 3 नंढड़ा ॿार आहिनि ही माउ आहे जेकॾहिं बम किरे या दरिया जी छित टुटे त तूं अंदरि कंहिंखे छॾे ईंदे पंहिंजे 3 ॿारनि खे छॾे ईंदे या मां चवंदो बाबा अहिड़ो सवाल अहिड़ी वाई न कढ तूं कीअं थो चई मूंखे इम्तिहान में त अम्मा ऐं पंहिंजे औलाद लाइ चूंड कयां अहिड़ी चूंड में विझबो ई कोन्हे अहिड़ी चूंड न कबी आहे त चइजे ज़ाल खे त जेकॾहिं मौत अचे त तूं मूंखे बचाईंदीअ या पंहिंजी माउ खे बचाईंदीअ अहिड़ो सवाल थोरी पुछबो आहे इन नंढड़नि ॿारनि खां पुछबो आहे तंहिंजे करे वतन ऐं क़ौम जी कंहिंसां भेट न कबी आहे ऐं पंहिंजे अक़ीदे दीन ऐं मज़हब जी बि कंहिंसां भेट न कबी आहे सवाल थोरी पुछबो आहे अहिड़ा सवाल कोन पुछबा आहिनि नंढे भाउ खां त जेकॾहिं मूंखे बाहि लॻे बाबा ऐं मूंखां छिकणो ईंदी बाहि मां छिके कंहिंखे कढंदे भाउ खे थोरो अहिड़ी इम्तिहान में विझबो आहे उनखे ॿिन्ही सां प्यार आहे माण्हुनि खे अक़ीदनि सां प्यार आहे माण्हुनि खे पंहिंजे ईमान सां प्यार आहे पर माण्हुनि खे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो अयाज़ लतीफ़ पली जे जा लफ़्ज़ यादि रखो त दुनिया जूं सभु शयूं अहम आहिनि पर वतन ऐं क़ौम मज़हबनि फ़िरक़नि निज़ामनि कल्चरनि ॻाल्हियुनि दौलतनि माल सभिनी जे पासे खां थधिड़ी हीर जहिड़ियूं हवाऊं अचनि थियूं रुगो मोहबतूं पखेड़ींदा हुआ इम्तिहान में कोन विझंदा हा रसूल हदेबिया ऐं छा खां पोइ मोचा पे मके त चऊं जेके अबू जहल ऐं अबू सुफियान जे घरनि में जेके पनाह वठंदा काफ़र उन्हनि खे बि तहफ़्फ़ुज़ उन्हनि जो बि वार वेंदो न थींदो उन्हनि जी बि हिफ़ाज़त कयो बर्दाश्त प्यार माण्हू उन्हनि खे माफ़ करे छॾींदा चवंदा भई हाणे छोरो हाणे कोन इस्लाम को इहो पकड़ न इस्लाम तो पकड़ियो मोहब्बत सां प्यार सां वली अल्लाह जा सूफी दरवेश शाह लतीफ सचल सरमस्त कलंदर लाल शहबाज मोहब्बतुनि सां अजमेर शरीफ मोहब्बतूं प्यार
बाबा बुल्ले शाह, वारिस शाह, बाबा फरीद, मोहब्बतूं प्यार अहिड़ो रवैयो रखण जो माण्हू छिकिजी अचनि, अहिड़ो ख़ौफ़ न हुजे जो माण्हू चवनि वञ भेणा ही वञणो फलाणो मज़हब सां लाॻापियल माण्हू वञे पियो पर थी मथां वाजिबुल क़त्ल न करे हेॾी ॾेई नोक ते रखण जा ख़्वाहिशमंद हुआ। सिंध खे जूते जे नोक ते रखण जा ख़्वाहिशमंद हो। अलाउद्दीन खिलजी तबाह बर्बाद थी वियो। सिंध खे जूते जी नोक ते रखण वारो हो मोहम्मद तगलक ऐं संदसि पुटु फ़ैरोज़ तगलक, जेके न ठटे जे रस्तनि ते ॼाम बाबी ॾे डुड़ाईंदे पादर नी था ठटे मां सिंध मां दर बदर करे छॾियो। रस्तनि ते थुकूं जलींदो इंडिया वियो ऐं दफ़न थी वियो। अहमद शाह अब्दाली ऐं नादिर शाह दुरानी ऐं तुगलक ऐं अरगोन ऐं तुर्खान ऐं पोर्चुगीज़ ने ठटे ते हमलो करे आया। ठटे वासी ऐं सिंध वासी ज़िंदा आहिनि। तुगलक, अरगोन ऐं तुर्खान जो माण्हू बि नथो लभे, उन जा लाश दफ़न। सिंधनि खे जेको जूते जी नोक ते रखे थो उहो सम्झी छॾे त मुशर्रफ किथे आहे, जंहिं मुख ते ॾेखारी ज़ियाउल जी जेको ॾाठ पई आहे किथे आहिनि, जिन सिंधनि खे जूते जे नोक ते रखे थो। तबाह ऐं बर्बाद थी विया। जे ॿोरियुनि में लाश विझंदा उहे पंहिंजे वतन खां लावतन आहिनि, जड़ावतन आहिनि। तंहिं करे सिंध खे जूते जी नोक ते रखण ऐं सिंध खे क़ुर्बान कंदासीं, सिंध हज़ारे छॾे ॾींदासीं, सिंध खे दफ़न करे छॾींदासीं। सिंध मोहब्बतुनि सरज़मीन आहे। ऐं अपील दोस्त ऐं क़ौम परस्त पार्टी अपील तो कयां पीपल्स पार्टी खे बि, बिलावल भुट्टे ज़रदारी खे बि, ऐं अपील तो कयां पीर साहब पागारे खे, ऐं अपील तो कयां जमात इस्लामी JUI खे, ऐं अपील तो कयां क़ौम परस्त पार्टियुनि खे, ऐं अपील तो कयां सिंध जे प्रोग्रेसिव पार्टियुनि खे, ऐं अपील तो कयां सिंध में रहंदड़ PTI ऐं PMLN जे कारकुननि खे त सिंध तबाह पई थिए, तव्हीं हुन खां लाभ तालुक। सिंध लुटजे पई, सिंध जा वसीला लुटजनि पिया, सिंध में बुख आहे, बेरोज़गारी आहे। हींअर MD कैट जा पेपर ॾिसो आउट थी विया, हज़ारे नौजवाननि जो मुस्तक़बिल तबाह थी वियो। हींअर ॾिसो त उमिरि जी हद घटाए छॾियऊं, हज़ारे लखे सिंध जा नौजवान हाणे इम्तिहान कोन ॾेई सघंदा। हिकिड़ी रिश्वतनि ते पब्लिक सर्विस कमीशन में नौकरियूं विकामनि ऐं जिन खे नौकरियूं मिलनि उहे नौकरियूं पैसनि ते विकिणे करे ऐं पोइ उमिरि जी हद बि घटि करे कयो सिंध सां। ऐं उन्हनि सभिनी खे चवां थो जिन पार्टी जा नाला खयां लाइ सिंध में रोज़गार जा मौक़ा पैदा करण लाइ, सिंध जे विरासत जे नाकाम साज़िशुनि जे ख़िलाफ़, सिंध में इर्सा जेको धाड़ो पई हणे 6 कैनाल ठाहे सिंधू दरिया ते धाड़े जे ख़िलाफ़ सभु उथी मिड़ी मुल्क थियो। हींअर ॿियूं ॻाल्हियूं छॾियो, हींअर ॿियो हिक ॿिए सां विढ़ण जा मनसूबा छॾियो, हींअर हिक ॿिए में नफ़रतूं पैदा करण जा मनसूबा छॾियो। जो मौलवी आहे खुदा छॾियो, पाण में टकराव छॾियो, उन्हनि ॼटनि जे पोयां हलण छॾियो जेके चवनि त औरत पब्लिक प्रॉपर्टी आहे, उन्हनि ॼटनि जे पोयां हलण छॾियो जेके चवनि त उठ जो ऐं गऊं जो ऐं गॾे जो वञी पेशाब पियो। इहे ॼटनि जी हिकिड़ी मख़लूक आहे, हिन दौर में वेठा चवनि उठनि जा पेशाब पियो, गऊं जा। दुनिया तरक़ी करण में ही मशवरा ॾियण में त उठ जो पेशाब पियो, वंगे खे हीअं वझो, शादीशुदा माना जेकॾहिं के माईअ जो ॿार गुज़ारे वञे लियो ऐं उहा माउ वीचारी शादी न करणु चाहे ऐं उहा चए पंहिंजा ॿार बच्चा पाले वॾा कंदसि ऐं पंहिंजी ज़िंदगी कुर्बान थी कयां त जेसीं मुंहिंजे ॿार वॾा थियनि ऐं शादी ॿी कोन थी कयां त हू चवंदा त उहा पब्लिक प्रॉपर्टी आहे, माना अवाम जी मिल्कियत आहे। माना उहा माउ जेका 4 ॿार पाले मरी वञे वॾो करे ऐं उहा बेवा औरत ॿी शादी न करे, चवंदा उहा पब्लिक प्रॉपर्टी आहे। इहे आहिनि मथे वेठा जेके तव्हांखे इल्म जूं हिदायतूं पिया ॾियनि, तबाह ऐं बर्बाद करे छॾींदी सिंध खे। तंहिंजे करे सभु सिंध वासी गॾिजी मिड़ी मुठ थियनि ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़, जबर जे ख़िलाफ़, सिंध जे रोज़गार ऐं वसीलनि लाइ पंहिंजी कुर्बानी ॾियनि, हथ मथे करे शामिल थियनि ऐं सिंध खे गॾी। तव्हां हथ मथे करे वाइदो कयो त कंदो हिमत त पोइ हिकिड़ो नारे जो जवाबु ॾियो, जेके दुश्मन सड़नि ऐं पचनि ऐं जलनि ऐं जेके सिंध सां नफ़रत था कनि उन्हनि जा हाथ कपी वञनि। नारे 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 सिंध, नारे 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 सिंध, नारे 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 सिंध, सिंध जिए, सिंध जा 7 करोड़ माण्हू जीवन, सिंध में वसंदड़ हर ॿार बच्चो औरत मर्द